जेको लाठीचार्ज हे जेको आहे न्याणियुनि ते कारकुननि ते लाठीचार्ज 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 थियले लाठीचार्ज 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 हे न्याणियुनि ते कयनि हे ॾिसो हे लाठीचार्ज थियले सॼे जलाबाग चौकट जेको आहे हे माना सोरठ लोहार ससी लोहार पंहिंजे पीउ जे कातलनि खे पकड़ण लाइ जेको आहे सो हीउ जेको आहे सो माना पकड़ण लाइ या उन्हनि गिरफ़्तार करण लाइ एहतजाज कयो पुरमुन ऐं तव्हां ॾिसो त उन्हनि खे बाक़ाइदे जेको आहे सो माना लठियूं हणी ऐं उन्हनि खे उथारियो वियो आहे उनजी नियाणियुनि खे जेको आहे सो माना उथारियो वियो आहे इहा बराबरि तव्हां ॾिसो न हाणे पीपुल्स पार्टी हुकूमत में ईअं ई कयो वेंदो आहे पीपुल्स पार्टी जॾहिं बि हुकूमत में ईंदी आहे त कॉम्परसन खे जेको आहे न उन्हनि सां तादियूं थींदियूं सम्झो हाणे हे पुलिस जेको आहे मशीरी बीठी आहे हुनजे न्याणियुनि खे गिरफ़्तार करे खणी विया आहिनि ऐं ॾिसो हे वरी ज़्यादती आहे माना हो पुरमुन नमूने सां एहतजाज करे रहियूं हुयूं न्याणियूं ऐं कॉम्परस नौजवान सम्झो न्याणी जेका आहे ससुई पुलिस खे हाणे माण्हुनि बि जेको आहे जवाब में वठणु शुरू कयो आहे गाॾियूं भॼाए भॼनि था और पुलिस भॼे थो ऐं पुलिस जे पोयों कमी कारकुन पुलिस जे पोयों पुलिस खे भॼाइनि था हाणे हे जंग जो मैदान थी वियो ऐं इहो पुलिस कयो इहो पुलिस जो सिस्टम कयो आहे हे तव्हां ॾिसो हाणे त गाॾियूं भॼाईंदा था वञनि गाॾियूं भॼाए गाॾियूं भॼाईंदा था वञनि गाॾियूं भॼाईंदा था बस गाॾियूं भॼाईंदा था वञनि हे हालत ॾिसो हे ज़रदारी माफ़िया जी पालियल हक़ीक़त इहा आहे त हे सॼो सिस्टम ज़रदारी कॾहिं बि न चाहींदो त सिंध जो माण्हू पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करे आंसू गैस फिटी कयो वियो आहे हे आंसू गैस जा छेल फिटी कया विया आहिनि सफ़ा अखियूं जेको आहे उहो थी वियूं रत थी वियूं हे ॾिसो हे आंसू गैस जा छेल फिटी कया अथऊं हे तव्हां ॾिसो तव्हां हे हालत जेका हे न्याणियूं पोइ बि न्याणियूं अचनि था ॾिसो बीठियूं आहिनि सलाम आहे न्याणियुनि खे हे पुराणो कामरेड हैदर जोयो बि जेको आहे सो पंहिंजी विख पोइ न कई त उहो बि वेठो आहे सलाम आहे हैदर जोए खे ॿार बि कयो पुलिस जेका केॾियूं हलां कई केॾियूं माना हिननि सां तादी कयूं बहरहाल इन अमल खे जेको आहे निंदे सघिजे थो हीअ निंदण वारो अमल आहे ज़्यादती आहे सिधी सही त माण्हू एहतजाज बि न करे माण्हुनि जा माण्हू मारिजी वञनि माण्हू एहतजाज बि न करे